बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचाए रहिया आहियूं भिंडियुनि जी भाॼी। भिंडियुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां पचाए सघिजे थो। असांजे घर में जेका अक्सर भाॼी पचंदी आहे, सफ़ा आसान, सफ़ा सादी ऐं ॾाढी मज़ेदार आहे। अॼु तव्हांखे भिंडियूं पचाइण ॿुधायूं था। असां सफ़ा पहिरीं अधु किलो भिंडियुनि जो असांजे घर में जेके भिंडियूं पचंदियूं आहिनि सादे तरीक़े सां, तमामु सुठियूं, ॾाढियूं आसान ऐं ॾाढियूं मज़ेदार थींदियूं आहिनि। अचो त तव्हांखे असां भिंडियूं पचाइण सेखारियूं। भिंडियूं पचाइण लाइ जिन शयुनि जी असांखे ज़रूरत पवंदी, हुन में सभ खां पहिरीं 3 खां 4 ॻड़ियूं आहिनि बसर जूं पितियूं, थूम जूं 3 खां 4 ॻड़ियूं, सावा मिर्च, सावा धाणा, लीमो ऑप्शनल आहे, तव्हांखे अगरि पसंदि आहे त विझो, न आहे पसंदि त भले तव्हां न विझो। घीअ जो अधु कोप, 2 खां 3 टमाटा, लूणु 1.5 चमचो, हेठि अधु चमची गरम मसालो। हिनखे असां पीउ वठंदासीं, हीउ साबुत असां हिते रखियो आहे, पर हिनखे असां पीउ इस्तेमालु कंदासीं। सुका धाणा पीठल 1.5 चमचो, ॻाढ़ा मिर्च 1.5 चमचो। बसर असां थोरो मोटो करे कटींदासीं ऐं हिन में थोरा पीसिस असां हिन भिंडियुनि में विझंदासीं। कुछ बसर असां हिन में बि मिक्स करे छॾियो आहे। देगी असां पंहिंजे चुल्हि ते चाढ़े छॾी आहे। हाणे हिन में असां शामिलु कंदासीं अधु कोप या अधु कोप खां घटि बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। असांखे हिते अधु कोप घी जी ज़रूरत आहे। फिर असांजो थोरो गोल्डन थी वियो आहे थियणु। हाणे असां थूम कुटे विझी हाणे असां शामिलु था कयूं। असांजो बसर जेको आहे गोल्डन ब्राउन थी वियो आहे। हाणे असां हिते शामिलु कंदासीं हिन में टमाटा ऐं कचियल सावा मिर्च। भिंडियुनि जी भाॼीअ में असां जेको आहे पाणी इस्तेमालु कंदा आहियूं। भिंडियूं इस्तेमालु कचरी हूंदी त पाणी पंहिंजे बाफ़ ते पची ॾींदी आहे। हाणे हिते ई असां हिन में शामिलु कंदासीं सभु मसाला जेके असां शुरू में ॾेखारियोसीं। गरम मसालो, धाणा, हेठि गरम मसाले खे असां कुटे पाउडर करे छॾियो आहे। थोरो टमाटे खे असां भुञी वठंदासीं। टमाटे खे थोरो तेज़ी तरह हिते ॻरण ॾींदासीं। हिते तव्हां ॾिसंदियूं त सॼो मसालो असांजो ॻरी वियो आहे, भुॼी पियो आहे। हाणे हिन में असां हिते शामिलु कंदासीं भिंडियूं ऐं जेके हिन में असांखे बसर जी विझी टिकी कटे उहो। हिते असां भिंडियुनि खे चङी तरह घीअ में विझी वठंदासीं। तेज़ बाहि न करणी, न कोई बाहि घटि करणी आहे, विचो बि बाहि हिनखे असां चङी तरह से विझी वठंदासीं। हिते भेण असां जेको आहे असांजे घर वारनि खे पसंदि आहे, हिते असां हिन में लीमो शामिलु कंदा आहियूं। तव्हांजे लाइ ऑप्शनल आहे।
तो तव्हां दिलि करे त विझो, न करे त न विझो। असांजी भिंडी चङी तरह ते सभु विझी छॾियूं आहिनि, हिनखे असां ढक ॾींदासीं। भिंडियुनि खे असां ढक ॾेई हिनजे मथां का ॻरी शइ रखी छॾींदासीं त जीअं भिंडियुनि खे बाफ़ अचे ऐं भिंडियूं पंहिंजे बाफ़ में ॻरी वञनि। हिते असां चुल्हि जी बाहि एतिरी कंदासीं जीअं चांवरनि खे दम ॾींदा आहियूं असां, हल्की सफ़ा बाहि उहा करे छॾींदासीं ऐं 10 मिंटनि खां 15 मिंटनि खे भिंडियुनि खे हिते पचण ॾींदासीं। ऐं अॼु असां हिन भिंडियुनि जी भाॼीअ में हिकु थोरो बि पाणी जो इस्तेमालु न आहे कयो। भिंडियुनि खे असांखे दम ॾिए 10 खां 15 मिंट थी चुका, अचो ॾिसूं कीअं थियूं। भिंडियूं असांजी त पची चुकियूं आहिनि, हाणे हिनखे असां प्लेट ते कढी था वठूं, खाइण लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। सौदी भिंडियुनि जी भाॼी भिंडियूं ते टुटंदियूं बि न ऐं बिल्कुलु पची तयारु आहिनि। असांजी मानी तयारु आहे, मानी भिंडियुनि जी भाॼी, दही ऐं सलाद। उमेद त तव्हांखे अॼु जी वीडियो ॾाढी पसंदि ईंदी ऐं असांखे कमेंट कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो सां गॾु।